वसल्लम जिन जे पियारन जन्नत जे जुआनन जे सरदारन सैयदना व मुर्शिदना इमाम हुसैन आली मुकाम रदी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि जे जान निसार साथियन जी मोहब्बत में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सजी आल जी मोहब्बत में अकीदत में ही बाबरकत महफिल नसीब फरमाई है। शाल पानी बारगाह में कबूलियत जो शरफ नसीब फरमाए। बाबरकत महफिल में उलमा इकराम हुफ्फाज़ इज़ाम खुसूसियत सा सादात सगोरा नात खान मुअज़्ज़ज़ीन बिलखुसूस मीर महफिल सदर मजलिस हजरत अल्लामा मुफ्ती अहले सुन्नत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद अब्दुल हलीम नक्शबंदी मुजद्दिदी दामत बरकातुहुल आलिया जलवा अफरोज आहिन। दुआ गो आहियूं अंजुमन नौजवानाने अहले सुन्नत जे कारकुनन जा ऐं उन्हनि सां मुआविनीन जा जिन हीअ सोनी महफिल सजाए महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे आल साण खुसूसियत सां शहदाए करबला जी मोहब्बत सां मोहब्बत जो सबूत दिनो आहे ऐं अवाम के गड करे भलारन जो जिक्र बुधरायो आहे। शाल उन्हनि जे रिज़्क में रोज़ी में इज्जत में उम्र में अल्लाह से बरकतूं अता फरमाए ऐं असां सभिनी जे अक़ीदे अमल ऐं इखलास जो तहफ़्फ़ुज़ फरमाए। अहल बैत अतहार हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बच्चन मुबारकन जी मोहब्बत असांजे मथां अल्लाह करीम जल जलालहू फर्ज फरमाई आहे। आयत करीमा जो हिस्सो जेको मूं तिलावत कयो उन्हीं में अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा। मुझा सोना हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अव्हां इरशाद फरमायो त मां तव्हां खां इन्हीअ ते कंहिं बि बदले जो सुवाल नथो कयां। इन्हीअ कंहिं ते ही जो एहसान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मथां फरमायो वो कई किस्मन जो एहसान आ। कलमे पाक जो एहसान आ, कुरान करीम जे अतात करण जो एहसान आ, इस्लाम जो एहसान आ, हलाल हराम जो संधो ॾेखारियूं असांखे इहो अलग एहसान आ। पंहिंजन परावन जी सुञाणप ॾिनऊं इहो अलग एहसान आ। जिंदगी जे हर शोबे के असांखे सुहिणो करे ॾिनऊं त जिंदगी कीअं गुज़ारजे, गम में कीअं गुज़ारियो, दुख में कीअं गुज़ारियो, खुशीअ में कीअं गुज़ारियो, मुसलमानन सां जिंदगी कीअं गुज़ारियो, काफिरन ऐं मुशरिकन सां जिंदगी कीअं गुज़ारियो, मुनाफिकन सां कीअं गुज़ारियो, माइटन सां कीअं, घरवारन सां कीअं, पंहिंजे चाहींदड़न सां जिंदगी कीअं गुज़ारियो, हर शय आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सेखारी आहे। सिर्फ ही दुनिया जी जिंदगी न बल्कि
असा के मरण भी सेखारियो आ, जीअण भी सेखारियो आ, कबर में पूरण भी सेखारियो आ, कबर में क़यामत जे ॾींहुं उथण भी सेखारियो आ। हर शे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असा मुसलमानन के सेखारे छजो। पोइ ॿी ॻाल्हि आ त केर अमल करे थो नथो करे, हर इंसान पंहिंजे जिंदगी जो पाण जवाबदार आहे। न त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सब कुछ बुधाए छजो आहे असा के। उन्हनि जा बेहद ऐं बेशुमार एहसान आहिनि। अल्लाह करीम जल जलालू फरमात मुंहिंजा सोना तव्हां इरशाद फरमायो इन्हनि एहसान नहीं थोरन जो बदलो मां तव्हां का नथो तलब कयां। एड़ो को भी सवाल मुंहिंजो नाहे, बस मुंहिंजो सवाल हिकिड़ो आहे, इल्ला सिर्फ हिकिड़ो, अल मवद्दत फिल कुर्बा, करीबन में मोहब्बत जो सवाल आहे। मुंहिंजन करीबन सां मोहब्बत कयो। ये मदीने वारा घोट उम्मत खां सवाल करे रहा है। अल्लाह जे फरमान मुजिब हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत खां सवाल करे रहा है त मुझे करीबन सां मोहब्बत कयो, मुझे रिश्तेदारन सां मोहब्बत कयो। ऐं जॾा अर्ज कयो वयो मन कराबतुक हाउला वजबत अलैना मवद्दतहुम, तव्हां जा उहे करीब कहिड़ा आहिनि जिन जी मोहब्बत असांजे मथां फर्ज थी आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चईन शख्सियतन जा इस्म मुबारक वरता, फरमायो अली व फातिमा वल हसन वल हुसैन। इन्हनि जी मोहब्बत अल्लाह करीम जल जलालू तव्हां जे मथां फर्ज कई आ। ऐं इन्हनि जी मोहब्बत जे लाइ मूंखे हुक्म थियो आ त सुहिणा नबी तव्हां ॾातार आहियो, ॾियण वारा आहियो, विरहाइण वारा आहियो। तव्हां जो ऐलान थियल आहे इन्नमा अना क़ासिम वल्लाहु युअती, ॾियण वारो अल्लाह, विरहाइण वारो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। लेकिन मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के सेखारे समझाए बुधाए हाणे उनजी टेस्ट वठण जो सवाल फरमाए रही। यो सवाल मोहताजी जो नाहे, सवाल मजबूरी वारो नाहे, सवाल पिनण वारो नाहे, ये सवाल टेस्ट वारो आ। जी मुमतहिन टेस्ट वठंदो आ, उस्ताद टेस्ट वठंदो आ शागिर्द खां, एड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत खे पंहिंजे आल जी मोहब्बत सेखारी आ। हाणे टेस्ट वठी रहिया आहिनि त मुंहिंजो सुवाल आ त मुंहिंजे आल साण मोहब्बत कजो। हाणे केर थो इन टेस्ट में कामयाब थिए, केर थो इन सवाल में पूरो अचे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सवाल जो जवाब दिए, ही को दुनिया जो आम मानू नाहे जेको असां खां टेस्ट वठी रहियो आहे या सवाल करे रहियो आहे। हे अल्लाह जा महबूब आहिनि, कायनात जा मुख्तार आहिनि, रहमतुल लिल आलमीन आहिनि, जिनजी रहमत में, जिनजी शफात में असां सभिनी के सॼी इंसानियत के उम्मीद आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लब मुबारक खोलींदा त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जा दरवाजा खोले छॾींदो। उन महबूब जो सवाल, उन आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सवाल थियो आहे त मुंहिंजे अहल बैत सां, मुंहिंजे आल सां, मुंहिंजे अलीअ सां, मुंहिंजी पाक दामन साइण सां, अहिड़ी तरह मौला हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कयो। इहा तव्हांजे मथां अल्लाह ताला फर्ज़ फरमाई आहे।
आखिर इन मोहब्बत जो को फायदो असां इन्हनि सां मोहब्बत कयूं, इन्हनि सां असांजो मोहब्बत करण सां फायदो छा थींदो? फितरती ॻाल्हि आहे, कंहिं माण्हू जी कंहिंसां मोहब्बत थी वेंदी आहे, दिल लगी वेंदी आहे, त पोइ पंहिंजे उन महबूब खे ॾिसंदो आहे, उन्ही जी ॿुधंदो आहे, उन्ही जी सूरत ऐं सीरत पाण अपनाइण जी कोशिश कंदो आहे। ही फितरती ॻाल्हि आहे, ही मोहब्बत जी तकाज़ा है। ही सेखारियो न वेंदो आहे, ही को सब्जेक्ट न आहे, ही पढ़ायो न वेंदो आहे, ही आशिक पाणे सिखंदो आहे, वो पाण निकालते मजबूर थींदो आहे, उनकी कैफियत अहिड़ी थींदी आहे, मुंहिंजो अंदर वारो उन्ही खे चवंदो आहे त जीअं मुंहिंजो यार थो करे मां बि ईअं कयां, जीअं मुंहिंजो महबूब चवे थो मां ईअं अमल कयां। ही फितरती ॻाल्हि आहे, ही जबरदस्ती न आहे, ही पाणे दिल चाहींदी आहे, कंहिंसां दिल लगी वञे, पंहिंजूं आदतूं वेंदियूं हलूं, यार वारियूं आदतूं अची वेंदियूं आहिनि, उन्हनि जा तौर तरीक़ा अची वेंदा आहिनि, त पोइ जॾहिं पंज तन पाक साण मोहब्बत थींदी त पोइ असांजे अंदरि तब्दीली ईंदी, असां नफ्स जे पोयां न वेंदासीं, असां शैतान जे पोयां न वेंदासीं, असां नशे जे पोयां न वेंदासीं, असां चर्च भंग जे पोयां न वेंदासीं, असां गुनाहनि जे पोयां न वेंदासीं, असां रिश्वत ऐं हराम जे पोयां न वेंदासीं, असां त पंज तन पाक जे साण मोहब्बत आहे, उन्हनि खे ॾिसंदासीं त उन्हनि ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे त असां बि त ईअं ई ज़िंदगी गुज़ारियूं। ऑटोमेटिक अंदरि तब्दीली अची वेंदी। बाक़ी जेके मोहब्बत जी दावा कर तो यार फलाने सां मुंहिंजी वॾी मोहब्बत आहे, मां जॾहिं मरां थो ऐं अमल नथो करे, उन्ही जा पार नथो अपनाए, त माण्हू पाण चवंदसि बड़ा कूड़ो आहे, ही सचो माण्हू थोड़ी आहे। जे सचो हुजे हा, यार जे तरीक़े ते हले हा, यार जे तरफ़ सॾे रहियो आहे, यार जे तरफ़ असां खे घुराए रहियो आहे, यार जेको अमल ऐं किरदार पंहिंजो ज़ाहिर करे रहियो आहे, असांजे मथां लाज़िम आहे असां पंहिंजे यार जो किरदार ॾिसूं, उनजो फरमान ॾिसूं, उन जो सॾ ॿुधूं, उनजे फरमान ते अमल कयूं, त इहा हिकिड़ी फितरती मोहब्बत आहे, असल मोहब्बत आहे, सची मोहब्बत आहे। पर यार हिकिड़े पासे सॾे असां ॿिए पासे पिया वञूं त पोइ असां पंहिंजी मोहब्बत वारी दावा में कूड़ा चया वेंदासीं। इते कूड़े जी जाइ नाहे, ही पाक हस्तियूं आहिनि, इते पाक मोहब्बत जी ज़रूरत आहे, इते ज़हन पाक जी ज़रूरत आहे, इते नज़र पाक जी ज़रूरत आहे, इते ज़ुबान पाक जी ज़रूरत आहे, इते ख़्यालात पाक जी ज़रूरत आहे, इते दिल पाक जी ज़रूरत आहे। दावा है पाकनि सां नज़र पलीत आहे, दावा है पाकनि सां ज़हन में ख़्यालात पलीत आहिनि, दावा है पाकनि सां मोहब्बत जी दिल जे अंदरि ख़्यालात पलीत आहिनि, त मुंहिंजा दोस्तो अञा तुंहिंजी दिल न लगी आ, अञा ताईं तुंहिंजो अंदर वारो जोहर उन्हनि सां न मिलियो आहे। जेकर तुंहिंजी दिल लगी वञे हा, तुंहिंजे अंदरि पंहिंजो पाण तब्दीली अची वञे हा, तुंहिंजो वजूद में हुसैनी किरदार ज़ाहिर थिए हा, यज़ीदी किरदार ज़ाहिर न थिए हा। ये मोहब्बत जी तकाज़ा है, मोहब्बत ने शे के घुरे थी, अल्लाह सही तआला असां मथा फर्ज़ फरमाई आहे। जेकर हुआ नथा समझी सको, हुआ अमल तव्हां खे ॾुखियो थो लगे, तव्हां खे निमाज़ ॾुखी थी लगे, तव्हां खे रोज़ो ॾुखियो थो लगे, तव्हां खे ॾाढ़ी छॾाइण ॾुखी थी लगे, तव्हां खे सुन्नत अमल करण मुश्किल थो लगे, तव्हां हैदर करार साण मोहब्बत कयो, तव्हां मौला हुसैन साण प्यार कयो, तव्हां मौला हसन मुजतबा साण मोहब्बत कयो, तव्हां मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कयो। जॾहिं तव्हां जी उन सां दिल लगी वई त पोइ अली साईं जो अचण भी अल्लाह जे घर में, त शहादत भी रब जे घर में आहे। पोइ तूं ख़ुदा जो घर छॾे करे मकान कोन ॻोल्हींदे, ख़ुदा जो घर छॾे करे भंगन वारी जाइ न ॻोल्हींदे, ख़ुदा जो घर छॾे करे तूं पुछ
उछड़ी जाए न गोली दे खुदा जे घर में तुझी जिंदगी गुजरंदी छो जो अली जो अचण भी अल्लाह जे घर में अली जी शहादत भी अल्लाह जे घर में आहे तोखे सुन्नत ते पाणे अमल अची वेंदो का मुंहिंजी न्याणी आ भेण आ अम्मड़ आ मुसलमान जी न्याणी आ पर्दो करण ॾुखियो थो लॻे पर जेकॾहिं अम्मा पाक दामन सलामुल्लाह अलैहा सां मोहब्बत कंदी उन सां दिल लगाईंदी त पाणे पर्दो शुरू थी वेंदो पाणे पाकाई शुरू थी वेंदी पाणे हया अची वेंदो किरदार भलो थी वेंदो असां सिर्फ नालो इस्तेमाल करे रहिया आहियूं सिर्फ नालो इस्तेमाल करे रहिया आहियूं इन नाले खां पोइते बि त ॾिसूं त उन्हनि जो बैकग्राउंड छा आहे उन्हनि जो तौर तरीक़ो छा आहे उन्हनि जो किरदार छा आहे असां हुसैन ऐं हुसैनियत जा नारा हणंदा था आहियूं लेकिन हुसैनियत ॾिसूं त सही हुसैनियत कहिड़ी शइ आहे तो हुसैन सां मोहब्बत करी ऐं पोइ रिश्वत खाई तू अली सां मोहब्बत करी मस्जिद जे वेझो न अची तू रसूलुल्लाह सां मोहब्बत करी सुन्नत जो मुखालिफ हुजी तू अम्मा पाक दामन जे एहतराम जे मोहब्बत जी दावा करी ऐं पंहिंजे बच्चन खे पर्दो न कराई थी नथो सघे मुमकिन ई न आहे छो जो यार जी मोहब्बत में त सिर भी हाजिर करे छॾिबो आहे अब हाओ या न आओ या न सब कुछ कुर्बान करे छॾिबो आहे वतन कुर्बान करबो आहे मिल्कतूं कुर्बान कबियूं आहिनि बच्चा कुर्बान कबा आहिनि यार खे न छॾिबो आहे प्यार खे न छॾिबो आहे जेकॾहिं सचो प्यार हुजे असां में बद अमली पैदा न थिए असां में नेक अमली पैदा थिए अल्लाह ताला जो फर्ज़ जो मोहब्बत फरमाई आहे इन जो मतिलबु आहे त जॾहिं पाकनि जी मोहब्बत ईंदी त उनजी दिलि बि पाक थींदी ज़हन बि पाक थींदो निगाह बि पाक थींदी कन बि पाक बुधंदा ज़ुबान भी पाक थी वेंदी वजूद पाक थी वेंदो जॾहिं वजूद पाक थी वियो पोइ पाक जी जाइ जन्नत आहे इन्ही जे लाइ हुजूर आका करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो पंजन बिनी शहजादन इमाम हसन मुज्तबा इमाम हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हुमा जिनके वेहारे इरशाद फरमायो मन अहब्बहुमा फक़द अहब्बनी जे इन्हनि सां मोहब्बत कई त बिना कंहिं शक शुबहे जे उन त मूं सां मोहब्बत कई आहे यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण जो ज़रियो मौला हसन ऐं हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा आहिनि इन्हनि सां मोहब्बत थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत थी पोइ जॾहिं सुहिणे नबी सां मोहब्बत थी वई वो सोहने नबी साण हर उहा शइ जिंजो ताल्लुक महबूबन करीमन साण ईमान ऐं मोहब्बत जो आहे त हर रसूलुल्लाह जे चाहींदड़नि साण प्यार थी वेंदो जंहिं बि महबूबन खे चाहियो आहे पोइ वो असहाब हुजे या मिठे महबूबन करीमन जो को खादिम नौकर आहे उनजे दीन जो आलिम आहे उनजे दीन जो वली आहे उनजे दीन जो खिदमतगार आहे उन सभिनी सां ऑटोमेटिक मोहब्बत थी वेंदी आहे छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं मोहब्बत आहे यार प्यारो आहे त पोइ यार जो हर पार भी प्यारो हूंदो आहे यार जो प्यारो होंदो आहे सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत थी वई ही केड़ी मोहब्बत आ तू मूसाण प्यार करी मुझे बच्चन जी मुखालफत करी मुझे दोस्तन जी मुखालफत करी तू पंजे प्यार में सच्चो न होंदे
तंहिंजे करे तू मुझे दोस्तन, मुझे यारन, मुझे औलाद जी मुखालफत करे रहियो आहीं। अहिड़ी तरह जेकॾहिं तुंहिंजी सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहब्बत आहे, ऐं मुहब्बत जे अंदरि सचो आहीं, त पोइ नबी जे आल सां बि तुंहिंजो प्यार हूंदो, तुंहिंजे यारन सां बि तुंहिंजो प्यार हूंदो। ही अहिड़ियूं फितरती ॻाल्हियूं आहिनि जंहिंजो इनकार नथो करे सघिजे। ही दिल जूं कैफ़ियत जूं ॻाल्हियूं आहिनि। ही खास के मजहब या फिरके जूं ॻाल्हियूं न आहिनि। ही त इंसानियत जूं ॻाल्हियूं मां करे रहियो आहियां। ही त इंसानी फितरत जूं ॻाल्हियूं करे रहियो आहियां। फितरत इन शइ खे घुरे थी, चाहत इन शइ खे घुरे थी, मुहब्बत इन शइ खे घुरे थी, जंहिंसां तुंहिंजी दिलि थी वई उन जे चाहींदड़नि सां बि तुंहिंजो प्यार थी वेंदो, उन सां बि तुंहिंजो प्यार थी वेंदो। इन जे लाइ त अल्लाह करीम जल जलालु फरमायो, नबी जो त शान वॾो, सुभान अल्लाह। अल्लाह करीम जल जलालु इरशाद फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह ताला जा रसूल आहिनि। वल्लज़ीन मअहू, ऐं उहे जेके मुंहिंजे महबूबन करीमन साण गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम, काफ़िरनि जे मथां त सख़्त हूंदा आहिनि पर पंहिंजो पाण में मुहब्बत करण वारा हूंदा आहिनि। छो काफ़िरनि जे मथां सख़्त आहिनि? काफ़िरनि को इन्हनि जो धाड़ो कोन हयो आहे, बल्कि काफ़िर इन्हनि जे यार जा मुखालिफ़ आहिनि। इन्ही जे करे यार जे मुखालिफ़नि सां सख़्ती करे रहिया आहिनि, दुश्मनी करे रहिया आहिनि। अल्लाह करीम जल जलालु इरशाद फरमायो, ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान। जिनजे भी कनन ते कुरान जो आवाज पहुतो, हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज। अल्लाह करीम जल्ले जलालु इरशाद फरमायो, ओए मानो जिन जो ईमान अल्लाह ते आ, क़यामत ते आ, मुंहिंजा सोना तव्हां उन्हनि खे न ॾिसंदो त अहिड़नि सां वरी मुहब्बत कनि जेके अल्लाह ऐं रसूल सां दुश्मनी करे रहिया आहिनि। कॾहिं बि मोमिन उन्हनि सां मुहब्बत न कंदो। उहे अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा दुश्मन, इन्हनि जा खणी पीअर छो न हुजनि, पुट छो न हुजनि, भाइर छो न हुजनि, बेझा रिश्तेदार छो न हुजनि, ये रिश्तनि खे कोन ॾिसंदा आहिनि, संगनि खे कोन ॾिसंदा आहिनि, मिठिन खे कोन ॾिसंदा। इनजी नज़र अबे जे मथां न, अम्मा जे मथां न, पुट जे मथां न हूंदी आहे। या रसूल अल्लाह, इन्हनि जी नज़र त तव्हां जे मथां हूंदी आहे। उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान, ही उहे आहिनि जिन जे दिलनि में अल्लाह जल जलालो पाण ईमान लिखियो आहे। अल्लाह ताला सहाबन सगोरन जे सीनन में पंहिंजी कुदरत साण ईमान रखियो आहे। ईमान जी हिफ़ाज़त भी अल्लाह पाण फरमाई आहे। अलगर्ज़ त काफ़िरन साण इन्ही जे करे दुश्मनी कंदा आहिनि, सख़्त कंदा आहिनि, छो जो इन्हनि जे महबूब जा दुश्मन आहिनि। पंहिंजो पाण में छो प्यार कंदा आहिनि? इन्ही जे लाइ जो अगलो मोमिन इन्हनि जे महबूब सां खे चाहण वारो आहे।
इन्हनि जे यार खे चाहण वारो आ, इन्ही जे यार साण मोहब्बत करण वारो आ, तंहिंजे करे इन्हनि साण प्यार कंदा आहिनि। सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हबशी आहिनि, रंग जा कारा आहिनि, जिस्म जा सन्हड़ा आहिनि, कद जा पूरा आहिनि, अहिड़ो ज़ाहिरी तरह हुस्नो जमाल त नज़र कोन पियो अचे। अरबी नस्ल न आहिनि मुंहिंजा दोस्त, अरबनि जा माइट न आहिनि, अरबी ॿोली वारा बि न आहिनि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जन गुलाम थी करे आया, पर जॾहिं मदीने वारे घोट साण मोहब्बत कयो, प्यार कयो अथनि, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में पंहिंजी जान सॼी ॾंभाए छॾी अथनि, सॼी जान कुर्बान करे छॾी अथनि। पोइ इहो ई सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जॾहिं सहाबा इकराम जी महफ़िल में पहुची वञे, वो सहाबी रसूल, वो महबूबन करीमन जो खास सहाबी, जंहिंजे लाइ मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्नल हक़ यंतलिक़ु अला लिसानी उमर, उमर जी ज़ुबान ते हक़ पाणे हलंदो आहे, पाणे हलंदो आ। हिकिड़ो कोशिश करे हक़ ॻाल्हाईंदो आहे, ॿियो डिॼी डिॼी हक़ ॻाल्हाईंदो आहे, ॿियो दिलेरी सां हक़ ॻाल्हाईंदो आहे। पर महबूब करीम फरमायो, उमर जी ज़ुबान ते पाणे हक़ हलंदो आहे। उहो ई हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सैयदना बिलाल साईं खे ईंदे ॾिसंदा हुआ, पंहिंजी मसनद तां उथी बीही इस्तक़बाल कंदा हुआ ऐं फरमाईंदा त जा सय्यदुना, असांजो सरदार अची वियो। हुओ त गुलाम, पर मुंहिंजा दोस्तो मदीने वारे घोट जी गुलामी क़बूल कयई, असांजो सरदार बणजी वियो आहे। मुंहिंजा दोस्त हबीबन करीमन खे ॾिठो वेंदो आहे, ही मोहब्बत जी मां अर्ज़ कयो त मोहब्बत जी तक़ाज़ा आहे। हबीबन करीमन साण मोहब्बत थी वई। अल्लाह ताला फरमायो, रसूलुल्लाह जे दुश्मनन साण सख़्ती कंदा आहिनि ऐं रसूलुल्लाह जे चाहींदड़न साण प्यार कंदा आहिनि। अहिड़ी तरह मुंहिंजा दोस्तो तव्हांजी पंजतन पाक साण मोहब्बत थी वेंदी, तव्हां बेअदबी खां बची वेंदो, गुस्ताखी खां बची वेंदो, खाकन ठाण खां बची वेंदो, ज़बान दराज करण खां बची वेंदो, लानतान करण खां बची वेंदो, बल्कि तव्हां त हबीबन करीमन खे ॾिसी करे हुनजे आल साण भी प्यार कंदो, त असहाब साण भी प्यार कंदो। बेटई सरकार सही रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइन पिया त सॾ सुञाणे सुपिरिया जो, सॾ यार करे रहियो आ, चङे तरफ़ यार सॾे घटि रखिजे जीअं पहिरियां हुआ, जीअं यार सॾे रहियो आ, हबीब सॾे रहिया आहिनि, मौला अली सॾे रहियो आ, मौला हुसैन अली मक़ाम सॾे रहियो आ, इमाम हसन मुजतबा असांखे पुकारे रहियो आ। कंहिंजे तरफ़ तो सॾे, अल्लाह जे क़ुरान जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, मस्जिद जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, निमाज़ जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, अदल इंसाफ़ जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, मज़लूम जी फरियाद रसी जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, यतीम जी मदद करण जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, मुहताज जी मदद करण जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, दीन इस्लाम जे इल्म जे तरफ़ सॾे रहिया आहिनि, अमल ऐं इख़लास मोहब्बत ऐं प्यार जे तरफ़ असांखे सॾे रहिया आहिनि। बेटई सरकार साईं पिया फरमाइनि, जिन यारनि सां तुंहिंजी दावा आहे त मां इन्हनि साण मोहब्बत कयां थो, उन्हनि जा सॾ बि ॿुधी थो, सॾ बि सुञाणी थो। बेटई सरकार फरमाइनि पिया त सॾ सुञाणे सुपिरीअ जो, ओ वाके जे न वरन, पो सॾ यार जे ते जेको न अचे से गुजारे खे कल, कूड़ी दावा दोस्त सी
या कूड़ी दावा छाजे करे थी रही आए त असां इन्हनि सां मोहब्बत कयूं था, प्यार कयूं था। प्यार जा तकाज़ा भी पूरा करण खपनि। मुंहिंजा दोस्तो, मां नसीहत करण वारो आहियां, मां हिसाब वठण वारो कोन आहियां। हिसाब अल्लाह जल जलालो वठंदो। मां तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारण वारो आहियां, सच जे तरफ़ सॾण वारो आहियां। मौला हुसैन, मौला हसन, मौला अली जे तरफ़ सॾे रहियो आहियां, हबीबन करीमन जे तरफ़ सॾे रहियो आहियां। उन्हनि जो तरीक़ो कहिड़ो रहियो आहे, उन्हनि जो किरदार कहिड़ो रहियो आहे, उन्हनि जे तरीक़े ते हली पाओ। हिननि महफ़िलनि जे सजाइण जो बि मक़सदु इहो ई हूंदो आहे, रुगो रड़िन करण जो मक़सदु असांजो न हूंदो आहे। असांजो मक़सदु हूंदो आहे अहिड़ी महफ़िलूं सजाए करे प्यार ऐं मुहब्बत जूं ॻाल्हियूं कयूं वञनि, प्यारनि जो पैगाम पहुचायो वञे, तां त कंहिं उम्मती खे अल्लाह करीम जल जलालो नसीहत हासिल करे वठे, उन्हनि जो रस्तो वठे त दुनिया में भी बेड़ा पार, कबर क़यामत जे अंदर भी बेड़ा पार। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, दरगाह आलिया वियल शरीफ, दरगाह आलिया सेवण दरगाह आलिया सेवण शरीफ। जंहिंजे नंगरी में आहियूं पहिरियां नारो उन्हीं जो लॻायो वेंदो। उन्हनि जो फैज़ आहे, उन्हनि जो सदको आहे, उन्हनि जी महिरबानी आहे, उन्हनि जी छाव में असां वेठा आहियूं। अलखर्स्त मां अर्ज़ पे कयो, मौला हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन साण उन्हनि जे बचड़नि साण अल्लाह ताला मुहब्बत असांजे मथां फ़र्ज़ फरमाई आहे। यारो तॾहिं त साईं तव्हांखे सवेर ॿुधायो त क़यामत जे ॾींहुं अहल बैत जी मुहब्बत जे बारे में भी पुछा कई वेंदी, छो जो फ़र्ज़ियत जो हिसाब थींदो, वाजिब जो हिसाब थींदो। अल्लाह ताला पुछंदो, ही शयूं तव्हांजे मथां असां फ़र्ज़ कयूं हुयूं, अवां पंहिंजो फ़र्ज़ निभायो या कोन निभायो, वाजिब निभायो या कोन निभायो आहे। मुंहिंजा दोस्त, क़यामत जे ॾींहुं पुछा कई वेंदी। जॾहिं क़यामत जे ॾींहुं पुछा थी वई, पोइ जिन दिल के अंदर मोहब्बत ना आए, यसीद जी पार्टी थी बीठो आए, शिमिर जो तरफ वठो बीठो आए, इब्ने साद जो तरफ वठो बीठो आए। मुंहिंजा दोस्तो, उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं छा हासिल थींदो? खुश नसीब आहीं तो जॾहिं क़यामत जे ॾींहुं सुवाल थींदो। पोइ असां अर्ज़ कंदासीं त बेशक या अल्लाह, तूं दिलनि जो मालिक आहीं, दिलनि में तूं ई मोहब्बतूं पैदा फरमाईंदो आहे, तो ई इरशाद फरमायो आहे वलौ अनफक़त मा फिल अर्द जमीआ मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम। जेकॾहिं तूं ज़मीन जे अंदर हर शइ ख़र्च करी इन्ही जे लाइ त हिन जी हुन साण मोहब्बत कराया, हुन जी हिन साण मोहब्बत कराया, हरगिज़ तूं मोहब्बत दिलनि में पैदा कोन करे सघंदे, पर अल्लाह जेको दिलनि में मोहब्बतूं पैदा फरमाईंदो आहे। हेतड़ी दिल आए एडे वडे हुसैन, एडे वडे शान वारे महबूबन करीमन जे बचड़न जी मोहब्बत अल्लाह ताला दिल जे अंदर रखी आए। उन्हनि जो शान एडो त वडो आ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, जन्नती जन्नत में वेंदा, जन्नत खे सिंगारियो वेंदो, जन्नत जी रौनक ऐं रानायुनि में इज़ाफ़ो कयो वेंदो, जन्नत जो हुस्न वधायो वेंदो, जन्नत जा हसीनो जमील जन्नत में मानू दाखिल पिया थींदा। मुंहिंजा दोस्तो, उन्हीं वक्त में जन्नत अल्लाह करीम जल जलालू के अर्ज कंदी त मौला तुंहिंजो मूं साण वाइदो हुओ त मां तोखे बिन रुकननि साण सिंगारींदुसि, या अल्लाह उहे काथे रुकन आहिनि जो मूंखे तूं उहे सिंगार अता फरमा। अल्लाह करीम जल जलालू इरशाद फरमाईंदो, अफला उज़य्यिनुकी बिल हसन वल हुसैन।
छा मां तोखे हसन ऐं हुसैन सां न सिंगारियो आ यानी मौला हसन ऐं मौला हुसैन पाण जन्नत जा सिंगार आहिनि जन्नत इन्हनि जी तलब करे रही आहे इन्हनि जे अचण सां जन्नत जो हुस्न वधी वेंदो जन्नत जो जमाल वधी वेंदो मुंहिंजा दोस्तो उन्हनि साण प्यार उन्हनि साण मोहब्बत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं कंदा हुआ भाकुर पाइन चुमियूं ॾींदा हुआ लब लबनि जे मथां रखी करे पंहिंजी ज़ुबान मुबारक चुसाईंदा हुआ उनजे गलनि खे चुमियूं ॾींदा हुआ हता के उन्हनि खे वठी करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीखंदा भी हुआ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो प्यार फरमाइल जुमे जो ॾींहुं आ मिंबर जे मथां पाण खुतबो इरशाद फरमाए रहिया आहिनि अल्लाह ताला जो कुरान पढ़ी रहिया आहिनि पंहिंजो फरमान उम्मत के बुधाए रहिया आहिनि उम्मत जे अंदर साहब जे अंदर खामोशी ही खामोशी सजाई पई आहे प्यार ऐं मोहब्बत सां फरमान बुधी रहिया आहिनि ओचितो मस्जिद नबवी शरीफ जे दरवाज़े खां मौला हसन मुजतबा मौला हुसैन आली मुकाम रदी अल्लाह ताला अन्हु महाजन दाखिल थी विया दीर्घा जुबा मुबारक पातल हुआ टोड़ंदा मेहर मिंबर जे तरफ अचन पिया ओ जुबा मुबारक पेरन पाकन में लटकजी पा वञन किरी पिया पवन वरी उथन पिया जीअं जो मदीने वारे घोट जी नज़र पंहिंजनि शहज़ादनि जे मथां पई आहे इहो जेको हिकिड़ो धिको पाण खाधऊं पंहिंजे जुबे जे दामन में पेर फासी वियो ज़मीन ते अची विया हुआ महबूबन करीमन खे बर्दाश्त कोन थी सघियो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खुतबो मौकूफ फरमायो तिलावत पूरी करे छड़ी नसीहत के बंद कयाऊं मिंबर मुबारक ता हेठ लथा साहबन जे विता गुजरंदा गुजरंदा बिनी शहजादन के पंहिंजे कच्छ ते खणी करे मिंबर ते जलवा फरोज़ थिया अज महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनखे मौला हुसैन आली मकाम जो हलंदे पंध कंदे नंढाइप में सिगर सनी जे अंदर पंहिंजे जुबे जी दामन में पेर फासी पवे ऐं थाबिड़जी पवल हबीबन करीमन के इहो नथो बर्दाश्त थिए पोइ करबला मुअल्ला में 3 ॾींहंनि जी बुख 3 ॾींहंनि जा उञारा भी आहिनि तीरनि ऐं तलवारनि जा रुख भी मौला हुसैन जे तरफ़ कया विया नेज़ाई बड़छूं भी ताड़ियूं वयूं संदन 72 साथियुनि खे शहीद कयो पियो वञे भाइरनि खे कुठो वञे पियो बचड़नि खे आॾो शहीद कयो पियो वञे ओ नंढो अली असगर जेको हथ में खणी आया उन्हनि खे उते तीर लगायो पियो वञे ॿुधाए ईमान वारा पंहिंजी दिलि ते हथ रखजाए त मदीने वारे साईं खे केॾो न वॾो सदमो पहुतो हूंदो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे अहलबे जी मोहब्बत जा फज़ाइल सदा असांखे ॿुधाया मुंहिंजा दोस्तो उम्मत प्यार कंदी रही साहबा इकराम प्यार कंदा रहिया करबला मुअल्ला में जॾहिं मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पहुता उते मोहब्बत जो कहिड़ो अंदाज़ हुओ साथन कीअं पे मोहब्बत कई हज़रत बेटई सरकार सही तर्जमानी फरमाई त पतंगन पह कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लिचिया सड़िया मथे सच संदाग चिन गच बेचारन विञाया मौला हुसैन आली मकाम आले रसूल जी मोहब्बत में किए पे पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं ॾही जो ॾींहुं थी वियो
साथी पंहिंजूं जानियूं सिंगारे मौला हुसैन अली मकाम खां इजाज़तूं वठंदा, दुआऊं घुराईंदा, कदम चुमंदा ऐं राह इलाही में पंहिंजो सिर कुर्बान कराईंदा वञनि पिया। इन्ही दौरान मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन साम्हूं हिकिड़ो बुढ़ड़ो शख्स अची वियो आहे। अछड़ी उन्ही जी सुहारी आहे, वॾी उमिरि जो आहे, 95 साल उन्ही जी उमिरि आहे। इन वॾी उमिरि जे करे चेल उन्ही जी ॾोड़ी थी पई आहे, लेकिन पंहिंजी चेल खे संदरो ॿधी करे पाण खे सिधो करे साम्हूं आया आहिनि। मुंहिंजा दोस्तो जीअं जो साम्हूं आया नूर जा लश्कारा मुंहुं मुबारक में आहिनि, चमकी रहियो आहे। मौला हुसैन जॾहिं उन बुढ़ड़े खे ॾिठो आहे, मौला हुसैन अली मकाम घोड़े तां हेठि लही आया। उन सलाम अर्ज़ कयो आहे। हज़रत इमाम हुसैन अली मकाम सलाम जो जवाब ॾेई रहिया आहिनि। वो केरा मिठे महबूबन करीमन जो सहाबी हजरत अनस काहिली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन आहिनि। वॾी उम्र जा हुआ, बदर में भी रसूलुल्लाह सां जंग में शरीक हुआ, गज़वे पाक में शरीक हुआ। अहिड़ी तरह हुनैन में भी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शरीक हुआ। अज मौला हुसैन अली मकाम साण करबला मुअल्ला में भी शरीक आहिनि। हजरत अनस बिन हारिस काहिली वॾी उम्र जा आहिनि, बुढ़ड़ा आहिनि, पीर सन आहिनि। मौला हुसैन अली मकाम जो आॾो आया, अर्ज़ पिया कनि त या हुसैन मूंखे इजाज़त अता फरमायो त मां हाणे यज़ीद जे साम्हूं वञा, उन्हनि खे तव्हां खां दिफ़ा कयां ऐं तव्हां पंहिंजो सिर तव्हां जे कदमनि ते कुर्बान कयां। मौला हुसैन अली मकाम गिराटड़ी पाती आहे, पेशानी खे चुमी ॾेई करे इरशाद फरमाइनि पिया त अनस अता मुंहिंजे नाने नबी जी निशानी आहे, मुंहिंजे महबूबन करीमन जो तूं सहाबी सगोरो आहे। मूंखे जी दिलि नथी घुरे त नाने नबी जी निशानी हुजे, उन्ही खे जंग में मोकिलिया। जॾहिं त मुंहिंजा कुंधर पोइते मौजूद आहिनि, अली अकबर बि मौजूद आहे, मुंहिंजा भाइर बि मौजूद आहिनि, छॾ त मां उन्हनि खे पहिरियां मोकिलिया। लेकिन सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ करे रहिया हुआ, क़िबला सवेला कुन खां इंतज़ार करे रहियो आहियां। बुढ़ड़ो आया घणी देर हाणे नथो बर्दाश्त करे सघां, अखियुनि सां जन्नत जा निज़ारा ॾिसी रहियो आहियां, जन्नत जा जाम छुलकंदे ॾिसी रहियो आहियां। इजाज़त दे त मां हाणे मैदान कारेज़ार में न लहां। हजरत इमाम हुसैन अली मकाम वरी भाकुर पा इरशाद फरमायो, चाचा तू बुढ़ड़ो आई, पीर सन आई, मता क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो नानो नबी मूंखे ईअं न चवे त हुसैन तुझा कुंधर पुट जुआन मौजूद हुआ, मुझे बुढ़ड़न कुराड़न साथन के जन्नत तो जंग में मोकिलियो पिए। मुंहिंजा दोस्तो जॾहिं इएं जो चयाऊं तॾहिं बुढ़ड़े साहबी सगोरे मौला हुसैन अली मकाम के रोई करे अर्ज करे रहियो आ, क़िबला मुंहिंजी जुवानी हुई, अमा उन वक्त में नंढा हुओ, सोने महबूबन करीम जी झोली मुबारक में वेठल हुआ। चंगी तरह मूंखे लफ्ज़ याद आहिनि, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, इन बिनी हाज़ा युक़तलु बिअर्दिल मिन अर्दिल इराक़ युक़ालु लहू करबला, मुंहिंजो ही बच्चो करबला जी ज़मीन में शहीद कयो वेंदो। पोइ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, मन शहीद ज़ालिका, पोइ जेको भी इन जाइ ते हाज़िर थिए, फलियन
फंसुर वो जरूर मुझे बच्चे जी मदद करे। मुखे यकीन थी वयो त करबला जी जमीन में इं थियणो आ। सोना उन डी का वठी मां इराक जे जमीन जा चक्कर लगाईंदो रहियो आहियां। करबला काथे आ मां ॻोल्हींदो रहियो आहियां। सोना जॾहिं तव्हां जो हिते जॾहिं साथ पहुतो आ तॾहिं मूंखे ख़बर पई त मौला हुसैन अली मकाम करबला जी सरजमीन में पहुची चुकाइल। मां भी तव्हां जो साथ में अचे पहुतो आहियां। क़िबला मूंखे इजाज़त दियो त अबदी सादत हाणे मां हासिल कयां, पंहिंजी जान तव्हां जे मथां कुर्बान कयां। मुंहिंजा दोस्त हज़रत इमाम अली मकाम खे बुढ़ड़ो साहब भी थो अर्ज़ करे त सोना तव्हां जी मोहब्बत असांजे दिलनि जे अंदर इएं मौजूद आहे जो कातिब लिखे जी लायो लाम अलिफ सी असां सजन तीअं रहियो आहे रूह में। बेटे सरकार सही इन मोहब्बत जी तर्जमानी पिया फरमाई त कड़ो मंझ कड़े जियां लोहार लपेटियो मुंहिंजो जियो जड़े सुपरियल खणी सुखो कयो। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खां इजाज़त वरताऊं। मौला हुसैन अली मकाम पंहिंजे नाने नबी साईं जो फरमान ॿुधी करे रोई ॾिनो आ। उछंगार निकिरी वई आ। ॿुधड़े साहब ई सगोरे कदमनि ते हथ रखिया आहिनि, हथ चुमिया आहिनि, मथो मुबारक चुमियो आ। अर्ज पियो करे क़िबला साईं इम्तिहान जो वक़्तु आ, रुओ न मकी रो मकी रड़ तूं मकी हंजो हार जहिड़ा अचन ॾींहड़ा तेड़ा वेही घार ॾुखल पुठियां सुखड़ा सिखा थियल संघार इन मअल उसरि युसरन परोड़ पचार पो सती सत संभार लथई लोह लतीफ चवे। हजरत मौला लतीफ साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइन पिया पंहिंजो पर्दो संभालियो, पंहिंजी इज्जत संभालियो, पंहिंजो शान ॾिसो। का भी तकलीफ़ न ईंदी, ॾुखनि जे पुठियां सुख ज़रूर हूंदा आहिनि। सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ पिया कनि क़िबला ही रुवण हाणे छा जो आ। तॾहिं हज़रत मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमायो त चाचा अज मूंखे नाने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वरी याद ताज़ा कराए छड़ी थई। मुंहिंजो सोनो महबूब त विसरण जहिड़ो आहे ई कोन जो कॾहिं विसारियो हुजे। बिटई सरकार से बा फरमाए त पिरी अंदर पिरी बाहर ओहो पिरी मंझ हड पिरी साह पसाह में आहे कॾो कॾ पो कहिड़ा कयां सॾ हेड़न हे कांदल खे। एतिरे क़दर जॾहिं कॾा त उनखे सॾ मां कहिड़ा कयां। चाचा मूंखे रुअण खां रोकी थो। मुझो सोनो महबूब त मूंसाण कॾाए पर जॾहिं पवे थी याद सुहबत सुपरियल जी जॾहिं सोने नाने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी सोहबत याद पवे थी। ईद ते वञूं त माण्हू सुवारिन ते चढ़ी अचनि असांखे कुल्हनि ते खणी करे ईदगाह ते पुॼाए। असां उस में सुम्हूं त पंहिंजी मुज़म्मिल वारी चादर मथां ॾेई करे असांखे छांव कराए। रात जो ओजागा करे असांखे लोलियूं ॾियारे सुम्हारे।
पान इबादत में मसरूफ थियन त असांजे पींगे के आसमान जा मलाइक लही करे जे लोडिन असांखे खुश करण जे खातिर जंग जे हरड़िन के घुराए पंहिंजा बचड़ा पेश करे हलियूं वञन सुठन वगन पाइण जे लाइ जन्नत मंझां जोड़ा घुराए वठे एड़ी सोबत ऐं मोहब्बत नाना साईं जड़ी केर ॾिए अज तो गाल कई आए त नाने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी झोली में तो हुसैन के मुंह ॾिठो मुखे उहे झोलियूं याद पइजी वयूं लोलियूं याद पइजी वयूं पो जॾहिं पवे थी याद सोबत सुपरियल जी ये फरियादों फरियाद ना कह वञन निकरी ये उचगारूं ओच तो तॾहिं त निकिरी वेंदियूं आहिनि अल ग़र्ज़ त सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन इजाज़त वठी मैदान कारेज़ार में आया हिकिड़े शकी खे घुरायो मुक़ाबले जे लाइ उन खे जहन्नम ते पहुचायो ॿिए खे घुरायो जहन्नम ते पहुचायो हत्ता के 18 यज़ीदन सां मुक़ाबलो करे जहन्नम ते पहुचायो पोइ बि जवान ऐलान पियो करे हल मिन मुबारिज़िल बुढ़ड़ो आ पीर सन्ना कमर डोड़ी थी वई आहे पर बुधाए रहिया आहिनि त हुसैन जे सिपाहियन में उहा ताक़त मौजूद आहे अल्लाह 18 माण्हू उन्हनि जा मारियूं पोइ चौधारी हमलो थियो आखिर पंहिंजी जान भी कुर्बान कयां एड़ी तरह मौला हुसैन अली मकाम ऐं उन्हनि जे बच्चन जे मथा महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जे मथा उम्मतन कीअं पंहिंजा सिर कुर्बान कया कीअं मोहब्बत जो इज़हार कयो इन्हनि पंहिंजो फर्ज़ पूरो करे छॾियो अॼु करबला असां वटि न आहे पर करबला वारे जो पैगाम असां वटि मौजूद आहे उन जे मथा अमल कयो उम्मीद आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह करीम जल जलालो मौला हुसैन अली मकाम जे ज़ुमरे में शामिल फरमाए छॾींदो उन्हनि जो पैगाम ही आ ते महबूब जा उम्मतियो मौला हुसैन सां मोहब्बत करण वारो हुसैन खे ॾिसजो त हुसैन सॼी उम्र क़ुरान सां मोहब्बत कई आहे उथे वेठे क़ुरान जी लोली सुते जागे क़ुरान जी लोली जंगन ग़ज़वन में क़ुरान करीम जी लोली आ घरन में खीमन में क़ुरान करीम जी लोली आ नमाज में क़ुरान जी लोली आ मुराक़बन में क़ुरान जी तिलावत आ हत्ता के धड़ करबला मोहल्ला में आ वो सिर नेज़े जे मथा वो कुफा जी बाजार में हुजे या शाम जी बाजार में हुजे लेकिन लबन जे मथा रब जे कुरान जो लोलियूं जारी लगियूं पयूं आहिनि मां सुवाल कयां थो जवाब नथो वठां जवाब तव्हांजो ज़मीर ॾींदो पोइ अंदर वारे कननि सां ॿुधजो ऐं पाण पोइ हिसाब कजो ही मौला हुसैन आली मकाम इएं क़ुरान पढ़ंदा विया तू हुसैनी सदाई तू हुसैन जे लाइ मोहब्बत जी दावा करी हुसैन जे लाइ प्यार जी दावा करी तू ॿुधा त तू क़ुरान खे घणो पढ़ंदो आहे बस अंदर जो अंदर जवाब मिलंदो अंदर समझी वञो तो केतरो कुरान के पढ़ियो आहे तो कुरान सा केतरी दिल लगाई आ काई दी कुरान के खोले जियारत कंदो आहे जे सच्चो हुसैनी हुजी त रात दी तुझे जुबान ते रब जो कुरान छो न हुजे मौला हुसैन दा फरमान ही मुझे कुरान पढ़न जो अंदाज आ ऐ मुझे नमाज पढ़न जो अंदाज त ॾिसो हर हाल में नमाज नरणे लाकुर खां वठी हबीबन करीमन जा सजदा ॾिठऊं मौला अली मुश्किल कुशा जो नमाज़ूं ॾिठऊं अम्मा पाक दामन सलामुल्लाह अलैहा जो इबादतूं रात ॾींहं वारियूं ॾिठऊं उन खां बाद असां सजदो कयूं नुख ते असां सजदो कयूं मुसल्ले ते असां सजदो कयूं फर्श ते मौला हुसैन सजदो करे त मोहरे नबूवत जे मथा वञी सजदा कंदा हुआ ओए मौला हुसैन नमाज सा मोहब्बत जॾहिं नाई जी शाम मुहर्रम अल हराम जी नाई जी शाम
यजीदी फौज अचे पई। हजरत इमाम अली मकाम एक रात जी मोहलत वरती हुई त अज न असा के एक डी रात छजो छो। जवाब इहो पा ॾियनि, पाण इरशाद ही पा फरमान, अज रात छजो त असां जे अज रात अल्लाह जी नमाज पढ़ो, इबादत कयूं, तिलावत। नमाज पढ़ण जे लाइ मोहलत रात जी वठन पिया, सजी रात इबादत में, नमाज में। सुबह जो नमाज ओ जरमल शहादत जो टाइम आयो, जिस्म जमीन ते आयो, जालिम मथा तलवार वहाइण वारो आ, उन्हीं वक्त में पा फरमाए थोड़ी देर सब्र कजाए, कुछ देर मोहलत दे। हुसैन हाणे छा कंदे? मौला हुसैन तो फरमाए मां अल्लाह जी नमाज अदा करे वठा। मौला हुसैन अली मकाम जो पैगाम असा के इहो तो मिले, हर हाल में नमाज, हर हाल में कुरान, हर हाल में अल्लाह जो जिक्र। उन्हनि सां मोहब्बत कर तो जिक्र पाणे दिल के अंदर अचई। फकीरन सां सोहबत कर तो तुझी दिल अल्लाह करे, तुझी जुबान अल्लाह अल्लाह करे, तुझे निगाहन में, जुबानन में, कन्नन में, हथन में, तुझे जिस्म के अंदर अल्लाह जो इस्म समाई जी वने। फकीरन खां परे थी करे, अल्लाह जे आशिकन खां परे थी करे, रसूलुल्लाह जे आशिकन खां परे, इमामन सगोरन जे आशिकन खां परे थी करे पंजो तरीको इख्तियार कंदे त पो तू गुमराही ते तरफ वींदे हलियो। मुंहिंजा दोस्तो, मोहब्बत जी दावा है, किरदार हुसैनी करे ॾेखारियो। अल्लाह जल जलालो असां सभिनी के इन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। आमीन चो दोस्तो। पाण में प्यार ऐं मोहब्बत नसीब फरमाए। हबीबन करीमन जे आल असहाब ऐं हर चाहींदड़न सां प्यार करण जी तौफीक अता फरमाए। इन दरबार शरीफ ते जेतरा भी साइल आया, ज़ाइर आया, उम्मीदूं खणी आया, अल्लाह ताला सभिनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए। व आखिरु दअवाना अनिल हम्द।